नाज़रीन लाड़काणे में अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त हफ़्तो अॻु लाड़काणो पुलिस शहर जा कई नशे जा आदि मवाली पकड़े इलाज बहाने ट्रेन ज़रिए गिदो अस्पताल मुंतकिल किया हुआ, जिन में 2 सगा भावर 9 ॾींहनि खां लापता आहिनि। उन सिलसिले में लाड़काणे शहर के बिजूपुराव के रहवासन पीरसन औरत दुर्बी बिरोही SSP के पिटू पाराता ॾींदे पंहिंजे पुटनि गुल मोहम्मद मोहसिन ऐं ॿियनि सां गॾिजी एहतजाज कंदे दायो त लाड़काणे जे SSP इमरान कुरैशी जी हिदायतुनि ते लाड़काणो पुलिस कार्रवाई करे केतिरनि ई नशे जे आदि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, जिन में मुंहिंजा 2 पुट नूर मोहम्मद बिरोही ऐं मोहम्मद शान शामिल हुआ, जेकी गुज़िरियल 9 ॾींहनि खां गुम आहिनि। हिन चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, हज़ारे रुपया किराया भाड़ा करे पुटनि खे हैदराबाद ऐं कोटड़ीअ ॻोल्हा कयो, पर उहे असांखे न मिलिया। जंहिंखां पोइ SSP इमरान कुरैशीअ खे दाह कई, जंहिं ॿुधायो त खेनि इलाज लाइ हैदराबाद मोकिलियो आहे। एहतजाज कंदड़ औरत चयो त गुम थियलनि जा नंढा ॿार आहिनि, जेकी पीउ जी गैर मौजूदगीअ में रोअनि था ऐं असांखे तंग कनि था, जंहिं सबबु असां परेशान आहियूं। हिननि IG सिंध ऐं DIG लाड़काणो खे अपील कई त ॿिन्ही पुटनि जी ॻोल्हा में मदद करे शहर परेशानी ख़त्म कई वञे। पुट वठण के कम कंदे मूंसां उन सां मिलाए पोइ मुंहिंजा ख़ुशि न आहे न मूंखे उतां मिलाए रेल पुलिस वठी विया आहिनि, मूंखे मिलाए ॾेसि, ख़ुशि न आहे हे आहिनि मूंखे मिलाए ॾेसि मुंहिंजो पुटु। मूंखे ॿई पुटनि में 10 बजे गाॾीअ में वठी विया आहिनि, 10 सिपाही वठी विया आहिनि, SP वठी विया आहिनि, चए पकड़े सिपाही वठी विया आहिनि। पोइ हैदराबाद वठी विया आहिनि, चए त डोकरी बास चए त वठी विया आहिनि, पोइ असांखे ख़बर न आहे, चए त डोकरीअ में छॾे विया आहिनि, पोइ अलाए काथे काथे न आहिनि, मुंहिंजो पुटु मूंखे मिलाए ॾेसि। पोइ ख़ुशि न आहे हे आहिनि मूंखे मुंहिंजो पुटु मूंखे मिलाए ॾेसि। 2 पुट मुंहिंजो गुम थी विया, 2 पुट SP ते विया, ज़ार ज़ुल्म कयो SP खे। SP चए थो इलाज लाइ असां खणी विया आहिनि, मां चयो इलाज असां खणी विया आहिनि, पोइ मूंखे मिलाए ॾेसि न मुंहिंजो पुटु। छो मुंहिंजो 2 पुट तव्हां वठी विया आहिनि, तव्हांखे बवा पए? मां छा मां अहिड़ी पिटी आहे उन्हनि खे, मां चयो उनजो बच्चा आहिनि, केरु पाले थो बच्चा? मां सॼी ॾींहुं पराए कम कयां, पराए तव्हां मतिलबु ॿुआरी ॾियां, पोइ पंहिंजे बच्चनि खे त पाले न। मां मुंहिंजो पुटु नूर मोहम्मद शान, उहो शान पंहिंजी नशो कंदे पाटो मेड़ ते उन्हनि खे बि वठी वियो, पोइ गीले फाड़े लटा मुंहिंजे पुट खे मारे कुटे विया आहिनि, मुंहिंजे पुटनि खे वठी वियो आहिनि। मुंहिंजे पुटनि खे बसि मूंखे मिलाए ॾियां, पोइ इलाज हुजे पोइ मूंखे उते मिलाए ॾिए की इलाज कंदा, पोइ मां पंहिंजे हक़ में ॾिसंदा पंहिंजे पुटनि खे। हीअं हिकिड़े शान नूर मोहम्मद बची बोरा वेठा आहिनि असां। सही मसलो इहो आहे त हिन ॾींहुं वठी आहे रेलवे पुलिस वारा अलाए डिस्ट्रिक्ट वारा खे ख़बर न आहे। ट्रेन ते वीडियो जारी आहे, संजी ॾिसूं था असां, छोकिरा ट्रेन में चाढ़नि था। तक़रीबन 24-25 तारीख़ खां वठी छोकिरनि जो को पतो न आहे। असां मालूमात करण लाइ एॾे ओॾे भॼूं था, असांखे को पतो नथो मिले। इलाज ई हले थो, इलाज पर ठीकु आहे। असांखे हिकु दफ़ो मुलाक़ात कराइनि, मासी आहे मुंहिंजो तमामु परेशान आहे, रोए थो राति ॾींहुं, नंढा बच्चा अथसि, उहे बच्चा बि उन जा रोअनि था।